पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड धमाकेदार थींदा। हाणे इन्हनि में दोस्तों तव्हांखे बैकग्राउंड जा सीन सफ़ा घटि ॾिसण वटां मिलंदा। हाणे जेको आहे नवां सीन लगातार मिलंदा ॾिसण वटां। हाणे जाबिर जेको आहे भाउ हसीना खे ॾियाए छॾियो आहे त हाणे सिक चाकर ख़ान कोन छॾींदो, तूं वञी खे ज़हर ॾेई मार। हू पंहिंजो फाउ कढी छॾियो आहे हुन, ऐं हुन जेको आहे सिधो हसीना जे कंध में फाउ विधो आहे। होॾां जेको आहे दोस्तो ॿिया जेका माण्हू आहिनि, यानी जीअं रुंडे खे वरी हसीना भाउ ॾियाए छॾियो आहे, ईअं लगातार हसीना चए थी जीअं हीअ ॿई गॾिजी करे मार रुंडो ऐं जाबर हिकु थी वञनि ऐं इहे फासनि त मुंहिंजी जान छुटे। पर हू बि चंडरा चोटी जा आहिनि, सियाणा आहिनि, ईअं न आहिनि, एॾो आसानी सां कोन फासंदा। दोस्तों इन्हनि में पोइ हाणे जेका सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा सभु ज़बरदस्त धमाकेदार ई मिलंदा। इन्हनि में बहितरीन मां बहितरीन शयूं मिलंदियूं। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे शायदि कोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे।